वास्ता तोखे अल्लाह जा ॾिना मां, वास्ता तोखे रब जा ॾिना हा, छॾे न तूं न वञ हो छॾे वियो आ कहिड़ो फ़र्क़ु पियो वाह मौला हलाए थो हो छॾे वियो आ कहिड़ो फ़र्क़ु पियो वाह मौला हलाए थो। वास्ता तोखे अल्लाह जा ॾिना हा, वास्ता तोखे रब जा ॾिना मां, छॾे न तूं वञ जाने जुदा न कर हो छॾे वियो आ कहिड़ो फ़र्क़ु पियो वाह मौला हलाए थो हो छॾे वियो आ कहिड़ो फ़र्क़ु पियो वाह मौला हलाए थो। नंबर 2 अञा ताईं दिलड़ी अव्हां खे पैसारे, अञा ताईं दिलड़ी अव्हां खे पैसारे, ॾाढो ॾुख थियो वाहो ॾाढो ॾुख ॾाढो ॾुख थियो वा वेठे तूं विसारे अला वेठे तूं विसारे, अञा ताईं दिलड़ी अव्हां खे पैसारे, अञा ताईं दिलड़ी अव्हां खे पैसारे, मुंहिंजूं लख उमेदूं हुयूं यार तो में, मुंहिंजूं लख उमेदूं मुंहिंजूं लख उमेदूं हुयूं यार तो में, मुंहिंजूं लख उमेदूं हुयूं यार तो में, कयई हिकु न पूरी हो कयई हिकु टीणी कयई हिकु न पूरी वेठे तूं विसारे अला वेठे तूं विसारे, अञा ताईं दिलड़ी अव्हां खे पैसारे, अञा ताईं दिलड़ी अव्हां खे पैसारे। दोस्तों मुंहिंजा अॼु जा कलाम इहे हुया, तव्हांखे कीअं लॻा मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, इहा तव्हांजी महिरबानी थींदी। बहरहाल मां बलोच में बि तव्हांखे कुझु चवंदुसि, अदामी कलाम हमेशा में आवाज़ या सादा ऐं ग़रीबी आवाज़ या शायदि छिछो मां त कामनि कमेंट ज़रूरु ॿुधाइण ठीकु है। सो दोस्तों असांजो अॼु जो वीडियो इहो वरी पोइ नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।